हिकु सिंध हिकु सकाफ़त। 1 दिसंबर आचर ॾियारे अवामी न्यूज़ HD पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जे स्ट्रेट मल्हाए रहिया आहियूं। अचो त अवामी न्यूज़ सां गॾु समूरा सिंधवासी पंहिंजी धरती सां, धरती जे रंगनि सां रंगजी वञो। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। मुंहिंजा सिंध वासियो सजणो, असांखे पंहिंजी धरतीअ सां प्यार ऐं मोहबत आहे। सिंध सदियुनि खां जीअंदी रही आहे। ही सिंध जूं बनियूं ऐं ॿारा, ही सिंध जूं ढंढूं ऐं ढोरा, ही मौज भरियो महिरान सदा वैन। सिंध आबाद, मारू खुशहाल। ही लाड़, ही काछो, ही थर ऐं बर, ही सिंध जा हुनर ऐं साज़, सिंध जी ओञाण ऐं सकाफ़त आहिनि। सिंधी सकाफ़त खे उजागर करियूं। सिंध आबाद, मारू खुशहाल। हिकु सिंध हिकु सकाफ़त। सिंध आबाद, मारू खुशहाल। अचो खेट खेड़ियूं, अचो सोन मेड़ियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ पारां 1 दिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे ॾियारे खे भरपूर मल्हाइण जे सिरे हेठि ऐलान खां पोइ मोरो में बि तयारियूं शुरू थी वियूं आहिनि ऐं अवामी न्यूज़ जी ॾिनल सॼी भरपूर आजियां कई पई वञे। असांजी एकता जो ॾींहुं, हर मुल्क हर इलाइक़े खे पंहिंजी एकता जो ॾींहुं हूंदो आहे ऐं असांजी सिंध जंहिंजी एकता जी निशानी आहे अजरक टोपी ऐं पट। हिन ॾींहं ते हर प्राइवेट, सरकारी, खानगी तौर ते सरकारी स्कूल एकता ॾियार जो जज़्बनि सां मल्हाईंदा ऐं दो शरियान सां पंहिंजे तुंहिंजो कसम त मूंखे ॾाढा लॻनि था प्यारा, सिंधूअ संधा नज़ारा, सिंधूअ संधा नज़ारा। 13 दिसंबर सिंध जी सकाफ़त जे ॾियारे ते अवामी न्यूज़ जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जेका सिंध जी क़ौम सिंधी जी क़ौमी ईद मल्हाइण लाइ पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करे रही आहे। पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी क़ौम खे क़ौमी ईद जूं लख लख मुबारकूं ॾियूं था। सिंध जिए सिंधी ॿोली, जिए क़ौमी ॿोली, जिए लतीफ़। असांखे तमामु ख़ुशी थी आहे सिंधी मीडिया जे हिन क़दम ते। खेसि दिसंबर अचण वारो आहे, सॼी सिंध में एकता ॾियारु आहे, सिंध जा सकाफ़त जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वेंदो। इन जेके सिंध जा स्कूल आहिनि उन्हनि में शागिर्द, उस्ताद, शहरी, ओड़ा पका जुमरियूं हणंदा आहिनि पंहिंजी सकाफ़त खे उजारण लाइ। टोपियूं, अजरक, पटका पाए ढोल छलाइण ते रक़्स कंदा आहिनि। असांजी इहा सिंध सुवारी 70,000 साल खां पुराणी आहे जंहिंखे असां 1 दिसंबर ते गॾिजी एकता नमूने सां मल्हाईंदा आहियूं। ऐं आउं सम्झां थो त सिंध जो को अहिड़ो को न हूंदो जेको स्कूल जो इहे ॾींहं न मल्हाईंदासीं न त प्राइवेट सरकारी स्कूल भरपूर नमूने सां ई सकाफ़ती ॾियारा मल्हाईंदा। ऐं असां तव्हांखे इहे ॾियारा मल्हाइणु घुरिजनि। इहा असांखे पंहिंजी दुनिया में इहा कवरेज मिले त असांजे हिन सिंध वारा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।